कान नारे जो हवाले से जेको इन वक्त ताईं मामला थिया उन हवाले से सर्कस सजायो है हनीफ सुहाग डिटेल्स जिक्र कंदासीं। ठटे जी न्याणी दुआ मला जो जंहिंजा कातिल अञा गिरफ़्तार न आहिनि थिया इन हवाले से महबूब बिरोही रिपोर्टर ठटो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। महबूब ॿुधाइजो ही जेकी दुआ मला जो केस आहे इन जी हिन वक्त ताईं छा डिटेल्स आहिनि? महबूब बिरोही जो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो। डिसंबर जेका 5 डिसंबर 2019 ते जंहिंमें हिकु 7 वरनि जी जेका मासूम न्याणी दुआ बलाचो मल्ला खे बेदर्दी सां तशद्दुद करे क़त्ल कयो वियो हो, जंहिंखां पोइ उनजी पोस्टमार्टम रिपोर्ट में इहो इंकशाफ साम्हूं आयो त हुन सां ज़्यादती जिनसी ज़्यादती बि ॾाढाई जो निशानो बणायो वियो हुनखे। हुनखां पोइ हुनखे क़त्ल कयो वियो। उन केस खे हाणे 9 महीना थी चुका आहिनि। उन केस में जेको जवाबदार बि आहिनि, जंहिंमें मुख्य जवाबदार हुनजो बदनसी बि आहे जो मासूम जेका ॿारड़ी आहे उनजो चाचो इरशाद मल्ला, इन केस में इरशाद बलाचो मल्ला उनमें जवाबदार आहे, मुख्य जवाबदार आहे। उन सां गॾु उनजो साथी सिकंदर उर्फ सिद्धू शाह। ॿई केस में जेको नामिनेट थियल आहिनि उहे इन वक़्तु गिरफ़्तार आहिनि, जिन जे ख़िलाफ़ कलम 302 64A 376 34 PPC ऐं 201 PPC तहत केस दाख़िल कयो वियो घोड़ाबारी थाणे ते, जंहिंखां पोइ उहे ॿई जवाबदार हिन वक़्तु बदीन जेल में आहिनि। पर हिन वक़्त ताईं केस जेको आहे उहो बाज़ाब्ता तौरु हली न सघियो आहे। बयान हुननि जा हतमी तौर ते न थी सघिया आहिनि। सिर्फ़ु जेके शाहिद आहिनि या फिरियादी आहिनि उहे केसनि ते वेंदा रहिया आहिनि। पर हाणे ॿुधायो वियो आहे जेके कानूनी माहिरनि जे हवाले सां त जेके कोरोना जे हवाले सां केसिस मोटल कया विया हुआ उन खां पोइ हाणे केसिस शुरू थिया आहिनि। त इहो केस छाकाणि मॉडल कोर्ट जो आहे, हाणे मॉडल कोर्ट में पके ट्रायल ते चढ़णो आहे। उन खां पोइ उहो केस हलंदो ऐं केस खां पोइ जवाबदारनि जे मुस्तक़बिल बाबति फ़ैसिलो थींदो उन्हनि खे सज़ा जे हवाले सां। पर बदकिस्मती आहे जो 9 महीना गुज़री चुका आहिनि। बड़ शहर जी जेका मासूम न्याणी आहे 7 वरनि जी ॿुधाए सघो अगरि जेके कलम मां ॿुधाया इन केस में लॻा आहिनि उन कलमनि जी कहिड़ी सज़ा हुजे थी ऐं गॾोगॾु अगरि ॿुधाए सघो 9 महीना जेके गुज़री चुका आहिनि वारिस पुरअज़मा आहिनि हिन केस खे मंतकी अंजाम ताईं पहुचण लाइ? छो जो मां ॿुधायो हुन में जवाबदार हुनजो ख़ुदि चाचो बि आहे ऐं हिकिड़ो ॿियो बि जवाबदार आहे। पर छाकाणि जो ग़रीब घराणे जा माण्हू आहिनि त उन्हनि पंहिंजे तरफ़ां उहो ऑफिशियली जेको आहे प्राइवेट वकील न करे सघिया आहिनि। स्टेट ते उहो दारोमदार रखनि था। हिन में कानूनी जेके माहिरनि जो चवणु आहे त 302 सेक्शन लॻल आहे हिन में जेको क़त्ल जो केस आहे, पर हुन सां गॾोगॾु 376 केस जेको सेक्शन लॻायो वियो आहे। 376 जेका आहे ज़्यादती जी तस्दीक करे थी, छाकाणि जो ज़्यादती जी मेडिकल रिपोर्ट में तस्दीक कई वई आहे। ऐं 64A उनखे अगवा करे किडनैप करे उनखे क़त्ल कयो वियो आहे। जंहिं करे जवाबदार कानूनी माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं हिन केस में सही शाहिदियूं जेकॾहिं ॾिनियूं वञनि थियूं त पोइ हिन में जेके घुर्जूं पूरियूं थियनि थियूं त जवाबदारनि खे जेका आहे फांसी जी सज़ा यानी जेको आहे मौत जी सज़ा थी सघे थी ऐं जेकी घटि में घटि सज़ा आहे उहा उमिरि कैद जी सज़ा थी सघे थी। पर हुन हवाले सां इहो डिपेंड करे थो दारोमदार आहे केस जेको आहे हलण ते ऐं केस में जेके शाहिदियूं आहिनि, छाकाणि जो पुलिस प्रॉपर्टीज़ जेके रिकवर कयूं या केस में जेके शाहिदियूं लागू कयूं वयूं उन खां पोइ फिरियादी ऐं हुनजा मशीद जेकॾहिं केस में हुनजी पेरोदारी थिए थी उन लाइ ज़रूरी आहे त जेको हिकु जेका वकीलनि जो पैनल हुजे जेको हुन फिरियादी दूर ग़रीब घराणे जा माण्हू आहिनि, जेका मासूम दुआ बलाचो मल्ला जा जेके बाप आहिनि उहे इंतहाई ग़रीब आहिनि। उन्हनि खे जेका आहे कंहिं समाजी अदारे या कंहिं बार काउंसिल जे तरफ़ां का वकीलनि जो पैनल मिले त जीअं केस जी बाक़ाइदा पोइवारी थिए ऐं जवाबदारनि खे का जो बि अहिड़ी सज़ा मिले, बर्तनाक सज़ा मिले जो अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थियनि था, उत्तर सिंध में जेके थींदा रहिया आहिनि, हाणे इन क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि लाहौर वारे ख़िते में थियण लॻा आहिनि ऐं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जेके 9 महीना थी चुका आहिनि। केस अञा ताईं जेको अदालती पेंडिंग में आहे। इन जे हवाले सां घर रुपी जेका आहे टीम ठहणु खपे वकीलनि जी। जेको कानूनी माहिरनि जो चवणु आहे हिन केस में जवाबदारनि खे जो बि सज़ा अची सघे थी, पर हुन लाइ शाहिदियत। वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ। महबूब बिरोही तफ़सील ॾिना। छठे जे हवाले सां दुआ मला जो जेको केस आहे 9 महीना गुज़री चुका आहिनि, कलम पिणु लागू थिया आहिनि हिन केस में, पर केस अञा ताईं अंडर ट्रायल आहे। मुख़्तलिफ़ सबब बि ॿुधाया वञनि पिया ऐं गॾोगॾु जेके वारिस आहिनि से बि फाइनेंशियली एतिरा स्ट्रॉन्ग न हुजण जे करे वकील न करे सघिया आहिनि। पर स्टेट जी इन सॼी सूरत हाल में के ज़िम्मेदारी नज़र अचे थी। स्टेट इन हवाले सां सपोर्ट न पियो करे वारसनि खे, न त ही केस जेके आहिनि इहे नाक़ाबिल बर्दाश्त आहिनि। इन हवाले सां कोई स्टेट जी सपोर्ट न हुजण जे करे वारिस अक्सर बेशितर जेके फाइनेंशियली स्ट्रॉन्ग नथा हुजनि उहे विड्रॉ करे वञनि था। समाजी अखबार ॿारनि जे हवाले सां नाज़रीन इक़बाल लेथो असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम इक़बाल लेथो साहब।
जी अस्सलाम वालेकुम दादा। वॾी महिरबानी KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। ही जेके केस अफ़सोसनाक थियनि था पिया समूरी सिंध में, अगरि ॻाल्हि कजे त सिंधू सूमरो आहे, ज़ारा मंगी आहे, साइमा जरवार आहे, मुस्कान नारेजो आहे ऐं दुआ भला आहे। इहे सभु जेके केसिस सिंध में थिया आहिनि मां कुझु मुक़ाबले में मारिजी विया आहिनि। बाक़ी जेके ॿिया माण्हू आहिनि अञा ताईं केस अंडर ट्रायल आहिनि, सपोर्ट न पई थिए, स्टेट जे तरफ़ां का सपोर्ट न पई मिले। छा चवणु चाहींदव मां? ॾिसो हिन जा 65 पहलू आहिनि।